नाज़रीन, सेवण में ज़िले इंतज़ामिया जे बेध्यानी सबबि ब्यूटिफिकेशन प्लान रोड़ी जो शिकार थी वियो। हिकु साल गुज़री वञण बावजूदि रोड जो कमु मुकमिल न थी सघियो, जंहिं करे शहरियुनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे गुलशेर बलोच। ज़िले इंतज़ामिया जे बेध्यानीअ सबबि रोड जो कमु रोलड़े जो शिकार थी वियो। हिकु साल गुज़रण बावजूदि रोड जो कमु अञा ताईं मुकमल नाहे थी सघियो। ठेकेदार पत्थर विछाए रोड जो कमु अध में छॾे गाइब थी वियो। हिकु तरफ़ रोड बंदि थियण सबबि ट्रैफ़िक जाम थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो। हिकु तरफ़ रोड बंदि थियण सबबि शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। शहर खे त वॾी तकलीफ़ आहे ऐं रोड वारे ठेकेदार खे बि इल्तिजा कंदासीं, शहर जे चङनि खे बि इल्तिजा कंदासीं त सही। कुझु ठेकेदार ई कन माट कयो, रुगो मिटी धूड़ ऐं रक्षनि जी गाॾियुनि जी हिकिड़ो रोड हलंदो, ज़ाहिर ॻाल्हि आहे सॼो शहर तकलीफ़ में आहे। रोड कलाक या कलाक बीठो आहे, पुलिस वीचारी सॼो ॾींहुं बि दौड़े हिते, कंहिंजी बि केरु नथो ॿुधे। रोडनि खे 6-7 महीना थी विया आहिनि, केरु कमु कराए ई नथो। बसि ठीको खणंदा आहिनि, ठीकु आहे, घर सुता पिया आहिनि, कुझु कयो ई कान अथनि। हिते हिनखे 2-3 महीना थी आहिनि हली, कलाकनि जा कलाक फासियो था पऊं, पंधु वञी नथा सघूं, कमु हले ई कोन थो, तमामु सुस्ती सां थो हले कमु। शहरनि खे तमामु घणी तकलीफ़, एमरजेंसी वारो माण्हू पुॼी कोन थो सघे अस्पताल में। ठेकेदार जो कमु आहे हिकिड़ी लेन हलाए हिकिड़ो कमु कराए, ॿई पासा ब्लॉक लॻो पियो आहे, त इहा शहर जी ट्रैफ़िक हेॾी वॾी दरगाह किथां क्रॉस कंदासीं। हिन रोड खे थियणी आहे, हाणे ॿई पासा बंदि, असां किथां खणूं। ठेकेदार जो कमु आहे, को पुछण वारो न आहे त छा आहे, छाजे करे तो ॿिन्ही पासे पथर लाहे फिटी कान, हिकिड़े पासे कमु क्लियर कराए ॿिए पासे लाइ, ईअं न आहे। हुनजो कमु आहे ॿिन्ही पासे लाइ बंदि करे छॾियो, कमु त ॾिसूं ई कोन था। तव्हां बि ॾिसंदा हूंदो, असां बि ॾिसूं था, कुझु कमु कोन थो हले, का शइ न आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध जे वॾे वज़ीर खे घुर्जे त मामले जो नोटिस वठी रोड जो कमु मुकमल कराए शहरनि मां बेचैनी ख़तमु कराई वञे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु गुलशेर बलोच, आवाज़ TV न्यूज़, सेवण शरीफ़।